शायरी या अदबी या तारीख़ के हवाले से मुझी पालना मिसण में थी। असो मोहतरम मुरबी मोहसन जी गाल करे विस मौलाना अब्दुल करीम लिगारी साहब उन जी पंहिंजी हिकिड़ी ज़ाती लाइब्रेरी हुई। पाण तारीख़ साज़ माण्हू हुआ। पोइ असां पढ़ण सां गॾोगॾु जेके असां पंहिंजा सबक़ पढ़ंदा हुआसीं, पोइ साईं जिन जा किताब लाइब्रेरी में पिया हूंदा हुआ तारीख़ वारा उहे ॾिसंदा हुआसीं। शाइरी अहिड़े नमूने सां थींदी हुई त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे थी त कंहिं संग तराश खां माण्हू पुछो, कंहिं माण्हू संग तराश खां पुछो त तो पत्थर मां अहिड़ो सुहिणो सनम यानी अहिड़ो मुजस्समो कीअं ठाहियो आहे? त हुन जवाबु ॾिनो त इहो सुहिणो सनम या इहो मुजस्समो इन पत्थर में अॻु में ई मौजूदु हो, मूं रुगो ग़ैर ज़रूरी पत्थर हटाया आहिनि, उहो निकिरी वियो। त अहिड़े नमूने सां हर इंसान जे अंदर में को न को इंसान कलाकार हुजे, कारीगर हुजे, मूसीकार हुजे, शाइर हुजे, मुअर्रिख़ हुजे, वाढो हुजे, नाई हुजे, दर्ज़ी हुजे, मतिलबु आहे हिकिड़ो इंसान हुनजे अंदर में वेठल हूंदो आहे। पोइ उन खे इंसान जेको अंदरि हूंदो आहे उन खे ॿाहिरि कढिजे कीअं? त उन जे लाइ जेके इहे शयूं हूंदियूं आहिनि, या त को अहिड़ो मौक़ियो हुजे या उन खे को दग लाइण वारो हुजे त उहो निकिरी निर्वार थी पवंदो। त इहे थोरा शाइरी जा या इहे ॻाल्हियूं या तारीख़ जी दिलचस्पी किताबनि सां मूंखे थोरी घणी अॻु में हुई, पर सही नमूने सां मिसण जे शहर मां मुंहिंजे मोहसन साईं मौलवी अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह, अल्लाह साईं उनखे जवारे रहमत में जॻह ॾे, उतां खां मुंहिंजी शुरूआति थी। अच्छा, शाइरी जेका शुरूआति मुंहिंजी थी आहे सा थी आहे 1986 खां। 1986 में असांजे ॻोठ जो को मरीज़ दाख़िल हो इस्पताल जामशोरो में, उते आउं हुउसि। त उते हिकिड़ो लतीफ़ फंक्शन थियो, लतीफ़ डे मल्हायूं हॉस्पिटल जे पासे में। असां वियासीं जंहिंमें उन वक़्त में काफ़ी जेके वॾा वॾा लीडर मौजूदु हुआ उहे मूं ॾिठा। मिसाल तौरु MQM जो अॻुवाण अल्ताफ़ हुसैन मूं उते ॾिठो। हा, अल्ताफ़ उते मूं ॾिठो, अल्ताफ़ हुसैन ॾिठो मूं उन फंक्शन में आयो। जंग अख़बार में हिकिड़ो शाइर रईस अमरोही, उहो पोड़ो मूं उते ॾिठो। उन खां अलावा चाचो हफ़ीज़ शेख साईं GM सैद जो साथी, उहो बि मूं उते ॾिठो। त उते जेका शाइरी थी ऐं उते जेका ॻाल्हि ॿोल थी, उन मुंहिंजे दिमाग़ ते हिकड़ी वॾो असरु विझी छॾियो, क़ौम परस्त शाइरी ॾांहुं, धरती जी शाइरी ॾांहुं। पोइ उतां खां उहो हो 1986 जो दौरु। उतां खां पोइ जेको आहे सो मुंहिंजी शाइरी जी स्टार्टिंग थी, यानी 1986 खां जेको आहे सो मुंहिंजी शाइरी जी शुरूआति थी। जेतिरे क़दुरु मूंखे ज़हन में अचे पियो, उहे पहिरियां जेके शाइरी जा ॿोल मूं चया हुआ, उहा ही सिंधियुनि जी ॿोली आहे, सिंधू दरिया जी छोली आहे, अहिड़े नमूने सां हिकिड़ो शेर मूं ठाहियो जेको मूंखां गुम थी वियो आहे। बहरहाल उतां खां मुंहिंजी शाइरी जी शुरूआति थी। उन खां अॻु में जेको ईअं चइजे त शाइरी साईं मौलवी साहिबु अब्दुल करीम पाण बि शाइर हो ऐं शाइरी कंदो हो तमामु सुठी। असीं उहा ॾिसंदासीं। फ़ारसी जा जेके किताब हुआ उहे शाइरी में हुआ, कुझु नसर में हुआ, कुझु नज़म में हुआ। जेके नज़म में हुआ उहे साईं जेको असांखे पढ़ाईंदो, उन धुन ते वरी असां कॾहिं कॾहिं ज़हन में इहा सिट अची वेंदी, यार फलाणी सिट हिन सां मिले पई, हिन धुन सां मिले पई, हीअ जेको तरन्नुम हीअ साॻियो आहे। वरी साईं खे का सिट ॾेखारींदासीं मौलवी साहिब खे, त उहो वरी चवंदो हेठां वरी हीअ सिट लॻाए मज़बूत करियो। बहरहाल अहिड़े नमूने सां पोइ इस्लाह जेका मुंहिंजी उतां खां शुरू थी, शाइरी जी शुरूआति मूं कई। शाइरी में मिजाज़ बि, हक़ीक़त बि, शाइरी जेका असां मूं शुरूआति कई, कुझु इश्किया बि शाइरी कईसीं। पर मसइलो हीअ आहे त इश्किया शाइरी में मूं हथु कढी छॾियो। छाजे करे? जो हक़ीक़त पसंदि, माना उन वक़्त में शाइरनि जेके शाइरी कई पे या हींअर जेके शाइरी कनि पिया, उन में हक़ीक़त आहे कोन। आउं रत जा ॻोढ़ा ॻाढ़ियां पियो, सॼी राति कोन सुतो आहियां, रुगो कूड़।
रत जा ॻोढ़ा जेको माण्हू ॻाढ़े उन जूं अखियुनि जी हालत कहिड़ी थींदी। ऐं हिकिड़ो माण्हू सॼी राति महबूब जी मोहबत में नथो सुम्हे ऐं सुबुह जो वरी उहो संगत सां पियो मिले, कमकार पियो करे, न। के ज़रूरु आहिनि अञा ताईं ऐं हुआ जिन्हनि जेका आहे सा पंहिंजी शाइरी कई अहिड़े नमूने सां। लतीफ़ सरकार बैनुल अक़वामी शाइर आहे ऐं वॾो फ़लासफ़र शाइर आहे। ऐं ईअं सम्झो त लतीफ़ उहो शाइर आहे जंहिंजो दंग आहे कोन। छो त अलामा आया आहे काज़ी खे हिकिड़े लतीफ़ जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम हुन में दावत हुई, राति जो 3-4 बैत ठाहे उन्हनि जो तफ़सील लिखियईं त सुभाणे बैत पढ़ी ही अखर ॻाल्हाईंदुसि, ही तकरीर कंदुसि। राति जो रखी सुतो, सुबुह जो उथियो त उहे बैत पढ़ियईं त बाक़ी राति जेको हुनजो मुफ़सल तफ़सील जेको लिखियईं या उनजी माना लिखियईं उहा जेका आहे सा विसरी वेली, वरी ॿियो ख़ाको ज़हन में अची वियो, वरी उहो लिखियईं जे हाणे स्टेज ते मूंखे हीउ पढ़णो आहे। अलामा साहिबु जॾहिं स्टेज ते पहुतो, लतीफ़ जा बैत पढ़ियईं त हू जेके 2 शयूं लिखी आयो उहे छुटियूं, हाणे वरी मौज़ू ई टियो। माना लतीफ़ जो दंग आहे कोन ऐं कमाल जो लतीफ़ जो ख़्यालु आहे। लतीफ़ ते ॻाल्हाईंदासीं त 300 साल गुज़री विया, 80 बि गुज़ारे वेंदासीं, ईंदड़ नसुल बि हलियो वेंदो, पर लतीफ़ कोन खुटंदो। पर भलारे भिट धणी जा बैत, सुभान अल्लाह। कंधी उभियूं केतिरियूं, साहुड़ साहुड़ कन, किनी सांगो साह जो के घोरियसि कयो घिड़नि, साहुड़ संदो तिन गाघाए घिड़नि जे। ऐं कमाल जो ख़्यालु आहे, कमाल जा लफ़्ज़ आहिनि। यानी सिंधी ॿोली जा शाइरी जा लफ़्ज़ अॻु में मौजूदु हुआ। जी मिसाल तौरु असां सिरूं घुरायूं था टालो ट्रैक्टर या ट्रक ते, सिरूं ढिग थी वेंदियूं आहिनि, पोइ राज़ो दीवार ॾींदो आहे, उन्हनि सिरनि जी ओसारी खणे थो। लफ़्ज़ सिंधी अॻु में मौजूदु हुआ, पर लतीफ़ उहे लफ़्ज़ खणी जेका लफ़्ज़नि जी सिंधी ॿोली जे लफ़्ज़नि जी जेका ओसारी ॾिनी आहिनि, अहिड़ो राज़ो अॼु ताईं पैदा थियो ई कोन्हे। पाछाई न पाड़ियां सरतियूं सुई साण, ढके उघाड़नि खे की न ढकियाई पाण, ॿीहर जापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। बहरहाल लतीफ़ त वॾी शइ आहे। सो हितां खां मुंहिंजी शाइरी जी शुरूआति जेका त थी ऐं पोइ मूं शाइरी कई, कुझु मिजाज़ कई, पोइ वरी मुंहिंजो लाड़ो ईअं सम्झो त धरती जी शाइरी ॾांहुं थियो, क़ौम जेका असांजी आहे। असांखे हिकिड़ो अफ़सोस इहो बि आहे त असांजी जेके सिंध जा माण्हू आहिनि चवनि था दादा फिलाणी क़ौम, खोसा क़ौम, मेघवाड़ क़ौम, काठिया क़ौम, थेबा क़ौम, ओठा क़ौम या आरीसर क़ौम, सिहणा क़ौम, समा क़ौम। न, क़ौम सिंधी आहे, हीअ असीं क़बीला आहियूं। जेकॾहिं असीं ईअं तक़सीम थी वेंदासीं पोइ हिन धरती जी धणियप केरु कंदो? इन जे करे असां पोइ या वरी मूंखे सिंधी जी शाइरी उन ॾांहुं थोरो राग़िब थियुसि। उहे जेको आहे सो मूं शाइरी में भलारी हिन धरती खे ॻायो ऐं माण्हुनि ॾाढो पसंदि कयो। तव्हांजी शाइरी में तंज़ मज़ा आहे, जंहिंमें वॾी इस्लाह लिखियलु हूंदी आहे। जॾहिं पूरो नज़म या का शाइरी पढ़ूं था त पोयां जेको खिलंदड़ माण्हू आहे उन्हनि जी अखियुनि में आब बि अची वञनि था ऐं हिकिड़ो वॾो सबक़ु मिले थो। त उन हवाले सां ऐं तव्हांखां इहो सुवालु पुछंदो त तव्हां केतिरा इन हवाले सां किताबु जेको तव्हांजो कलमी पढ़ियो आहे उहो केतिरो आहे? ऐं ॿियो मुंहिंजो पर्सनल इहो सुवालु आहे त जेको वधीक तव्हां हसमुख किरदारु आहियो, सभिनी सां सुठे नमूने, नंढा हुजनि वॾा, उन्हनि सां खिली खिखारियो था, मिलो था, मज़ाक़ कयो था ऐं किथे किथे तव्हां काफ़ी माण्हुनि सां जेको अॼुकल्ह जेके प्रैंक कनि पिया इहे बि तव्हां रियल लाइफ में कया आहिनि। त इहो तव्हांजो छा जेको तव्हां ॿाहिरि नज़र अचो था उहे बि आहिनि या अंदरि में के दर्द आहिनि ऐं ॿाहिरि माण्हुनि खे तव्हां जेको आहे जीअं अक्सर थींदा आहिनि चवनि था त जेको माण्हू ॿाहिरि खिलंदड़ आहे उनजे अंदरि में काफ़ी वढ हूंदा आहिनि, त इहो असांखे थोरो ॿुधायो। बाबा साईं ॻाल्हि हीअ आहे त कलमी पोरीअ जे हवाले सां तव्हां जेका ॻाल्हि कई या शाइरी जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई, मज़ाह जे हवाले सां ॻाल्हि कई, मज़ाह शाइरी उन हवाले सां मज़ाह जी शाइरी आहे या मुंहिंजे अंदरि में छा आहे ऐं ॿाहिरि छा ॻाल्हायां थो। अंदरि मुंहिंजे में
हिन सिंध धरती जो दर्द आहे, ॿियो मूंखे को बि दर्द कोन्हे। ॾिसो वतायो फ़क़ीर मज़ाह में के अहिड़ा नकुल नज़ीर चया, ज़ाहिरी तरह असां खिलूं था, जन वञो पस मंज़र में वञूं था त यार वतायो त वॾी ॻाल्हि करे वियो, कमाल जी ॻाल्हि करे वियो। जीअं अलाह ॾिए थो पर खंघाए ॾिए थो। हाणे इन मां मालूम थियो अलाह ॾींदो पर पंहिंजी बि कुझु हिमत करियो न। सो अहिड़े नमूने सां सिंध सां धरती सां मूंखे मुहबत आहे ऐं प्यारु आहे। उहो मूंखे दर्द ज़रूरु आहे। बाक़ी दुनिया जा दर्द आहिनि, बुखार तप या ॿियनि जूं जेके झिणकूं झेड़ा इहे ईंदा इहे वेंदा। अदा कावड़ बा लाज़मी पंहिंजा या पराया, अहिड़ा कई जेके आहिनि से असां हलिया आहियूं। अहिड़ा मुशाइरनि में बि काफ़ी असां ते हुटिंगूं थियूं आहिनि ऐं किथे किथे त मुशाइरे में शाइरी पढ़ंदे पढ़ंदे जेको हेठि सामाइन वेठा हूंदा आहिनि अहिड़ी उबती ॻाल्हि करे वेंदा आहिनि जो असीं पाण मुंझो वञूं। पर असांखे पंहिंजो कमु करिणो आहे। जेको तव्हांजो मौज़ू आहे या जिते तव्हां ॻाल्हायो पिया उहो तव्हांखे पूरो करियो। अॻियां छा पियो ॻाल्हाए उहो उनजो मसइलो आहे। त मज़ाह जेका शाइरी आहे अॼुकल्ह तमामु घटिजी वई आहे। वतायो फ़क़ीर ग़रीब हो, मज़ाह जो मोर्चो इस्तेमालु करे वक़्त जे हाकुमनि खे या वक़्त जे वॾनि माण्हुनि खे हुन माना लोॾे छॾियो थोरनि गुफ़्तनि में। जीअं ख़ैरात ते वियो त गरा कपिड़ा ऐं इहे अहिड़ा मेरड़ा पातल हुअसि उनखे अचण ई न ॾियनि, या शादी में किथे वियो अचण ई न ॾियनि। पोइ वरी घरां कपिड़ा बदिलाए फर्स्ट क्लास काटन ही हू पाए 60-62 ही उन दौर में जेका हुई ड्रेस हुई उहा पाए आयो त हुनखे फ़क़ीर वॾा अचो, बाबा साईं अचो, छोकिरा परे थियो, अॻियां फ़क़ीर साईं अचे पियो, वञी इज़त सां विहारियो हुनखे। साईं ॿोड़ जा ॾूंघा, मुर्गी जा, छेले जा, पुला, मिठो, सयूं जेके हुयूं सभु हुनजे अॻियां रखियऊं। फ़क़ीर उहो ॾूंघो ॿोड़ जो खणी वरी कपिड़नि ते पियो हारे। माण्हू परेशान थी विया, फ़क़ीर हीअ तूं छा पियो करीं? चई यार मूंखे ॾियो आहे त पहिरियां ॾियो आहे, हीअ खाधो अवां ॾिनो आहे कपिड़नि खे, सो आउं चवां थो खाओ कपिड़ा खाओ। पंहिंजे करे उहो बि हिकिड़ो वॾो सबक़ु आहे। मुंहिंजी शाइरी जेका आहे सा उन में मज़ाह बि आहे ऐं मज़ाहमत बि आहे। मिसाल तौरु आम तरह हिकिड़ो जेको मुंहिंजो ईअं सम्झो त आउं कॾहिं कॾहिं चवां थो त मुंहिंजो शाइरी जो जेको मोनोग्राम आहे वाह वॾेरा तुंहिंजा कम, इहा जेका मुंहिंजी शाइरी आहे। हालांकि वॾेरो को किरियल लफ़्ज़ कोन्हे, लतीफ़ साईं बि वॾेरे लफ़्ज़ खे ॻायो आहे। जीअं सुर लीला चनेसर में चयो हुयसि त वॾेरी हुयासि चनेसर जे राज में, मतिलबु आहे त हिकिड़ो लफ़्ज़ अची वियो आहे। ऐं वॾेरो चइबो ई उन खे आहे वॾे ॾेरे खे संभालींदड़। उनजो ॻोठ गाम राज जेको हूंदो आहे उन में ग़रीब या अमीर या जेके बि हुजनि उन में ॾुख सुख सॾु सुलो ॾियणु करणु राति ॾींहुं मींहुं गप चिक जेका हूंदी आहे उन में हू हाज़ुरु हूंदो आहे, उनखे वॾेरो चइबो आहे। ऐं उहे वॾेरा अॼु बि सिंध में पिया आहिनि, बिल्कुलु आहिनि। पर ही हिकिड़ा वरी प्रोफेशनल अहिड़ा वॾेरा निकिता जिन्हनि खे असां सची ॻाल्हि आहे त इलेक्शन में वोट बि ॾियूं था, कामयाबु थियनि था, पर पोइ संभाल असांजी कोन था कनि। यार कहिड़ी संभाल कंदा? रोड ठारायो, लाइट जो मसइलो आहे, स्कूल जो मसइलो आहे, मास्तरनि जो मसइलो आहे, सिहत जो मसइलो आहे। इहे सभु शयूं असांजो जेको बुनियादी हक़ु आहे सो त असेंबली में ॻाल्हाए असांखे ॾियारियो। असांजा स्कूल वैरान पिया आहिनि, असांजा रोड रस्ता। हाणे साईं तव्हां ॾिसो त जिते किथे बाएपास अहिड़ा भला ठहिया पिया आहिनि जो ॻाल्हि छॾे ॾे। बाबा बाएपासनि सां असांजो कहिड़ो कमु? ठीकु आहे, बाएपास बि ठीकु आहिनि, ॿाहिरिनि ज़िलनि खे या ॿाहिरिनि वॾनि शहरनि खे सहूलियत सां पहुचाइनि था। पर बुनियादी मसइलो हीअ आहे त असांजा जेके लिंक रोड आहिनि उहे अहिड़ा तबाह थिया पिया आहिनि जितां कमांद, कणक, भाॼी, तूरियो, ॼांबो, भिंडी, फुटी सभु उतां वञे थी। घटि में घटि मार्केटिंग त असांजो माण्हू करे सघे सही नमूने सां। हींअर जेके चिंकियूं निकितियूं आहिनि, रस्तनि जूं ओझरियूं निकितियूं पियूं आहिनि, जेका बि गाॾी वञे या त कंहिंजी चैन टुटी पई आहे, पंचर थियो पियो आहे, या हिंडल चीबो थियो पियो आहे। बाबा छो? यार रोड जो खानो ख़राबु थियो पियो आहे। इहे बि आख़िर स्कीमूं मिलनि थियूं, इन्हनि खे असांखे हक़ु आहे असांजो। असीं हक़ बजानिब आहियूं ऐं इन जे करे आहियूं जो तव्हां ओॿावड़ो किरास करियो, परियां पंजाब जे ॻोठनि जा रोड त वञी ॾिसो, बहितरीनु रोड ठहिया पिया आहिनि जंहिंमें स्पीड ब्रेकर ई कोन्हे को।
अदा इहो मोटरवे वारो मेन रोड आहे बाबा, मोटरवे वारा कोन्हे। तव्हां पंजाब जे शहरनि जा चक ॾिसो, ॻोठ ॾिसो, बस्तियूं, उन्हनि में रोड ठहिया पिया आहिनि। उहे पंहिंजो तमामु सुहिणे नमूने सां जेको पंहिंजो कारोबार कनि था ऐं मार्केटिंग कनि था, भाॼियूं फ़सुलु जेका शइ आहे सुहिणे नमूने सां, ऐं जेको बीमार थिए थो उनखे सही नमूने सां पहुचाइनि था। चलो ठीकु आहे। पोइ जेको आहे सो इहे ॾिसो, हीअ जेको वाह वॾेरा तुंहिंजा कम, इहो शाइरी जे ज़ुमरे में अचे ई कोन थो। इहा हिकिड़ी वज़ाहत करे छॾियां। अच्छा, 19 बहर आहिनि शाइरी जा, 19 बहर आहिनि। इन्हनि 19 बहरनि में मुंहिंजो ही शेर जंहिंखे शाइरी चवंदा कोन थो अचे। हीअ ॻाल्हि आहे हिकिड़ी, अंदरि जो आवाज़ु आहे जेको मूं अवाम ताईं पहुचायो आहे ऐं अवाम मूंखे चाहियो आहे। इहा बि तव्हांखे अॼु हिन कैमरा जे तवसल सां इहा ॻाल्हि ॿुधाए छॾियां त वॾनि वॾनि प्रोग्रामनि में जिते मिनिस्टर वेठा हूंदा आहिनि, पब्लिक उथी बीहे थी त बाबा वाह वॾेरा तुंहिंजा कम इहो ॿुधा। ऐं तव्हां हैरान थी वेंदव त नंगर पार्कर में हिकिड़ो सकाफ़ती फेस्टिवल थियो हो। सरदार शाह जेको हींअर सकाफ़त ऐं तइलीम जो मिनिस्टर आहे असांजो, तमामु हिकिड़ो बरजुस्तो ऐं बाअख़लाक़ माण्हू आहे, उनखे कमु नथा करणु ॾियनि। ऐं इहे चवंदो सरदार शाह खे कमु करणु ॾियो। हुन पंहिंजे हिसाब, हा इंसान खां ग़लतियूं थियनि थियूं, ज़रूरु ज़बान आहे किथे केॾीमहिल कीअं इस्तेमालु थियो वञे, केॾीमहिल हीउ कम वारो माण्हू आहे, पढ़ियो लिखियो माण्हू आहे। तव्हां ॾिसो असेंबली में सिंधू दरिया जी ॻाल्हि करे थो, उतां राकास ढंढ खां जीअं खणे थो दरिया खे अची खारे छाण ते दंग थो करे, को MNA MP ईअं ॻाल्हि करे ॿुधाए? ठीकु। नंगर पार्कर में आउं पंहिंजे इश्क में वियोसि उते प्रोग्राम ॾिसणु। उते जॾहिं सदारती तकरीर कई, असीं पिंडाल में आउं वेठो आहियां, ॿिया मिली वेठा आहिनि, ऐं पोइ सीटनि ते वेठो असीं फ़क़ीर माण्हू। त तकरीर कंदे सरदार शाह साहिबु इहो चयो त असांखे माण्हू चवनि था त थर में बुख आहे। ऐं उन्हनि खे जवाबु इहो थो ॾियां त बाबा तव्हां ख़ुराक वारे मिनिस्टर या फूड मिनिस्टर सां ॻाल्हायो जेकॾहिं बुख आहे, कणिक त उहो ई ॾींदो न। माण्हू बीमार आहिनि, तव्हां सिहत वारे मिनिस्टर सां ॻाल्हायो या सिहत वारनि खातनि सां ॻाल्हायो। असांजो कमु आहे सकाफ़त ऐं तारीख़ तमदुन, उनखे उजागर करणु। जेकॾहिं हू शयूं सभु खाई वेंदा त उन में मुंहिंजो ॾोह त कोन्हे। अचानक उते मूं ते नज़र पियुसि पिंडाल में, उतां हकल कई, छो त धक दुश्मन जो सरदार शाह मञियो, हकल कई, ख़लील खोसा हलियो आहे जेको असां वॾेरनि ते बैत ॿुधायो ते हली आहे हिते ॿुधा। स्टेज ते आउं वियुसि, बैत पढ़ी वरी हलियो आयुसि। एॾो मान ऐं मर्तबो मूंखे मिलियो। मतिलबु आहे त पोइ इहो शेर आहे त हीउ मुल्क सॼो वें करे हज़म वाह वॾेरा तुंहिंजा कम। हीउ मुल्क सॼो वें करे हज़म वाह वॾेरा तुंहिंजा कम। शुक्र ख़ुदा जो मेंबर थी वें, मेंबर थी इमदाद खाई वें, इमदाद खाई डाकार ॾिनई, ओघरायूं ॾिनई, पेट खनियई, ॾंद खोटियई, स्कूल खाई वें, बिल्डिंग खाई वें, फर्नीचर खाई वें, कंपाउंड वाल खाई वें, दरियूं दरवाज़ा भीम खाई वें, उशर खाई वें, ढलूं खाई वें, ज़कातूं खाई वें, वाटरनि जा मोगा भंजराई, सुई गैस थी वें, पाणी वारा तालाब पी वें, बिजली खाई वें, थंभा खाई वें, वायरूं खाई वें, ट्रांसफार्मर खाई वें, मीटर खाई वें, फिटिंग खाई वें, 0, 60, 100, मरकरी, ट्यूबलाइट, करंट खाई वें, रोड खाई वें, रस्ता खाई वें, पत्थरनि वारियूं टकूं खाई वें, झाड़ू बजरी खाई वें, मोरियूं खाई वें, भरायूं खाई वें, गुंदियूं खाई वें, अॻी कीण वारा ट्रैक्टर खाई वें, रूलर खाई वें तो डामर जा ढम, वाह वॾेरा तुंहिंजा कम, मुल्क सॼो वें करे हज़म, वाह वॾेरा तुंहिंजा कम। त अहिड़े नमूने सां हाणे इहो जेको आहे शेर मुंहिंजो आहे, मूं ॿुधो आहे त नेब वारनि खे हथु अची वियो आहे। नेब वारा हाणे ॾिसनि पिया ही छा छा खाई विया आहिनि। मुंहिंजो नेब वारा मूंखे घुराईंदा, ऐं अञा घणो कुझु ॿुधायां न। सो बहरहाल हिकिड़ी मञता आहे तव्हां दोस्तनि जी, तव्हां पाण सभु हिक ॿिए जा माइट आहियूं, तव्हां माइटनि जी दुआ आहे, असांजे वॾड़नि जी दुआ आहे। न त आउं को ॼाणा पंधु केतिरी जो, आउं आहियां मिसण जो माण्हू, मिसण जे घटियुनि मां हिते रांदूं रही रही वॾो थियो आहियां। अलाह साईं इज़त ॾिनी आहे त तव्हां दोस्तनि जे दुआनि सां ॾिनी आहे। मुंहिंजो इन में जेको आहे सो को कमाल कोन्हे, हुन मालिक जूं महिरबानियूं आहिनि। ॿी जेका मज़े जहिड़ी ॻाल्हि आहे उहा तव्हांखे वरी ॿुधाए छॾियां त मूंखे कुझु साल अॻु में KTN जेको न्यूज़ चैनल आहे उन्हनि दोस्तनि फ़ोन कयो त टंडे गुलामली में जेका गॾनि जी पिड़ी लॻे थी, इन जे बारे में थोरो तारीख़ असांखे ॿुधाए कॾहिं लॻे थी, छो त उहा 10 मुहर्रम वरी 10 मुहर्रम गमज़दा ॾींहुं हूंदो आहे, पोइ बि लॻे थी या न। नंबर 1 इहा पक करे ॾे। नंबर ॿियो
त गॾान ते बैत बि तूं ठाह ऐं तोखे असीं खणी हलंदासीं पीढ़ी जे विच में तोखे पढ़णो आहे। मरी वियासीं। मूं चयो हाणे गॾान ते बैत हिकदमि परेशान थी वियुसि। बाबा ठीकु आहे, मूं हुननि खे पक करे ॾिनी। मुंहिंजो 10 खां पोइ जेका 11 मुहरम ते अचे थी उन ते बि वापारु थिए थो ऐं गॾा इलाही गॾु थियनि था। ठीकु, टंडे गुलाम अली में हाणे बैत जो थियो मसालो। बैत कीअं ठाहियां? गॾनि जी मूंखे ख़बर ई कान्हे। गॾा मिड़ी गॾा पिया हलनि। पोइ साईं गॾाननि सां मूं कचहरियूं कयूं। हक़ीक़त आहे, शहर में जेके बजरी रोड़ो खणनि था या बंजू पिया खणनि उन्हनि सां, या वरी जिते गॾा रहनि, या मिसाल तौरु आऊं चवंदुसि मिसण जे पासे में ब्राह्मणी लॻाड़ी वेठा आहिनि, इहे गॾा वाइनि था, उन्हनि सां कचहरियूं, पोइ गॾनि जा क़िस्म, पोइ बहरहाल कुझु मालूमात हथ करे हिकिड़ो बैत मूं ठाहियो। उहो बैत तव्हांखे ॿुधायां थो। ऐं गॾा जो नालो वठंदे माण्हू खिलनि था, पर जॾहिं तव्हां बैत ॿुधंदो न, बैत इहो ईअं आहे त सारायां सचो धणी जो परवर आहे पाण, मालिक मख़लूकनि जो वेही रब वाखाण, गॾा हिन ग़रीब जी के कढनि कान, पर सरवर हिन ते सुवार थियो जो सभिनी जो सरवाण, गॾा गुज़र ग़रीब जो तूं ॼाण, इहा बि ॼाण, ॿार छिके ॿार ढोए कोन करे छिकतान, कई क़िस्म गॾनि जा ॿुध उन्हनि जा ओञाण। कहिड़ा ओञाण? त मेटो खयो देजो स्लेटी मकड़ो टामणो चीनो आ चरियाण, नीरो नुकरो टकर मटर घलियो बाजरियो अछे जी बि अछाण, चुटिर भौंतरो लासी नासी स्लेटी खुरासानी मोरड़ियो कारे जी काराण, जी गॾ कुटिजे पतण ते तूं पहाका ॿुध पाण, गॾ हींगियो सावण विञाए हुजनि मींहनि जा मांडाण, हींग कई हिकिड़े त पियो मुल्कनि में मांधाण, छूट हूंदो त भेल कंदो ॾाढा ॾिजनिसि ॾाण, खोसो चवे ने खर संदी ऐं कहिड़ी करियां खोजाण, तोड़े खणीसि बंजू या तोड़े खणीसि भाण, पर जे सोटी हुजे साण त गॾ गोही न करे। शाइरी जे हवाले सां मूं तव्हांजे आॾो कुझु अर्ज़ु कयो, कुझु शाइरी ॿुधाई ऐं काफ़ी शाइरी मुंहिंजी मुख़्तलिफ़ किताबनि में बि छप। शाइरी जो बाक़ाइदे किताब कोन आयो आहे। उन खां अलावा 3 तहक़ीक़ी किताब मुंहिंजा अची चुका आहिनि, जंहिंमें पहिरियों किताब जेको आहे उन जो नालो आहे पाक संगार। हिते मीरवा रोड टंडवालायार जे भर में दरगाह पाक संगार मुंहिंजो गस आहे, तव्हांजो बि असांजो पाड़े जी ॻाल्हि आहे। पर हिन बुज़ुर्ग जे हवाले सां नाले जी ख़बर कान हुई। पोइ मूं कोशिशि कई उते जे माण्हुनि खां, उते जे दरगाह जा जेके ख़िदमतगार फ़क़ीर हुआ, कुझु किताबनि मां हवाला वठी 80 खनि सुफ़नि जो किताब उहो मूं छपायो पाक संगार। उन खां पोइ जो ॿियो जेको मुंहिंजो किताबु आयो आहे उन किताब जो नालो आहे केॾांहुं मूं मरियम जो केॾांहुं टंडो अलायार, जंहिंमें मूं कोशिशि इहा कई आहे त ज़िले टंडे अलायार जी हद में जेके पहाका आहिनि, जेके ॻोठणनि ताईं महदूद आहिनि या थोरे तर ताईं सराउंडिंग हुननि जी थोरी नंढी आहे, उहे पहाका मूं आंदा आहिनि। उन सां गॾु उहा कोशिशि मूं कई त जिते इहो पहाको सिरजियो आहे या जिते ठहियो आहे उन तर जी, उन ॻोठ जी, उन माण्हू जी, उते जी उहा तारीख़ मूं आंदी आहे। अहिड़ा 38 पहाका जेके मूं आंदा आहिनि जिन जो तालुक़ ई टंडो अलायार सां आहे। इहो किताबु जेको आहे ईअं सम्झो त दावा त कोन्हे, पर आउं ईअं चवंदुसि टंडो अलायार जी हिकिड़ी मुख़्तसर तारीख़ बि आहे। उन खां पोइ ॿियो सिंध लेवल ते मुंहिंजो जो किताबु आयो आहे सिंध जा टंडा। टंडा सिंध में घणा आहिनि उहे जेके आहिनि से मुंहिंजो किताबु अची वियो आहे मार्केट में। बहरहाल दोस्तनि खे मूं विरहाए ॾिनो आहे। कंहिं मुख़ैर माण्हू मूंखे कुझु डोनेट कयो, मूं छपायो। बाक़ी मार्केटिंग कान कई आहे, मूं विकियो कोन्हे, उन मां पैसा मूं कोन कमाया आहिनि। मूं दोस्तनि खे लाड़काणो, घारो, नंगर पारकर, खिपरो, घोटकी, मतिलबु आहे इन विच में हाणे इहे सरहदी नाला मूं सिंध जा तव्हांखे शहरनि जा ॿुधाया आहिनि। उन्हनि दोस्तनि खे मूं विरहाए ॾिनो आहे ऐं इन हवाले सां सॼी सिंध घुमियो आहियां। कुझु शहर मूंखां रहिजी विया, बाक़ी इन में 93 यानी 93 टंडा मूं लिखिया आहिनि। उते जो अहवालु किथे आहे, इन टंडे जो बुनियादु कॾहिं पियो, टंडे जी माना छा आहे, उते ॻोठ जी जेका आहे पोज़ीशन छा आहे, स्कूल, सुई गैस, लाइट, रोड, उन ॻोठ में रहंदड़ क़ौमूं, ज़ातियूं, मतिलबु इहा शइ जेका आहे सो कोशिशि करे, लाज़मी का शइ रहिजी बि थी वञे, इहा मूं कोशिशि कई आहे। इहो जेको मुंहिंजो किताबु सिंध जा टंडा बिल्कुलु हिकिड़ो ईअं सम्झो त निरालो मौज़ू आहे तारीख़ जे हवाले सां, जेको फ़क़ति उन में टंडनि जो ज़िक्र हुजे। पर मज़े जहिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं छपिजी इहो आयो उन खां पोइ
जॾहिं दोस्तनि वटि पहुतो उन्हनि वरी आसे पासे जांच कई यार फ़िलाणो टंडो राहे वियो आहे त उन निशानदेही कई त बाबा फ़िलाणो टंडो तुंहिंजो लिखियलु कोन्हे मुंहिंजो यार नोट करायो ॿिए छापे में अची वेंदा त ख़ुदा कंदो त सेंचुरी पूरी थी वेंदी सिंध जा टंडा जेके आहिनि उहे सेंचुरी पूरी थी वेंदी।